अस्सलामुअलैकुम। ये टाइम थी रहियो आहे सुबुह जा 6 ऐं हींअर असांजो हलवा पूड़ी खाइण जो मूड थी वियो आहे। हाणे मां वञा पियो ज़रिया भई मनीष खे पिक करण लाइ, हुननि खे हॉस्टल मां पिक करे पोइ वेंदासीं हलवा पूड़ी खाईंदासीं। इंशाल्लाह इहो व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो। मनीष के हॉस्टल में पिक कयमि तो असल में मनीष ज़रियाब जो मूड हो अलमंज़र जो हलवा पूड़ी जो प्रोग्राम कैंसिल थी वियो, वञूं था अलमंज़र। तो पोइ वापसी में ॾिसूं था वधीक छा थो मूड ठाहे। फ़िलहाल असां यार अलमंज़र बैठा आहियूं। हिते सफ़ा सुकून मॉल लॻियो पियो आहे, सीन ऑन आहे सफ़ा, ऐं सिज बि अञा हाणे निकिरे पियो। अॼु असां तक़रीबन महीने खां पोइ सिज निकिरंदे ॾिठो आहे, छो त हॉस्टल में रूटीन सफ़ा असांजी ख़राब थी चुकी हुई। ऑनलाइन क्लास हूंदा हुआ, हिन जे लाइ राति जो जाॻंदा हुआसीं, ॾींहं जो सुम्हंदा हुआसीं। ख़ैर हींअर बि ईअं आहे, राति खां सुता न आहियूं, पर सिज अॼु ॾिठो आहे, सिज कोन आहे ॾिठो। थोड़ी घणी बुख भी लगी आ तो सोचियासीं कुछ हलूं खाऊं पीऊं, पर इहो ना आहे ख़बर काथे हलूं था। छा इहो वधीक ज़रिया भी ॿुधाईंदो, छो त ड्राइवर जी मर्ज़ी आहे, जिते वठी हले। हलूं था गोल बिल्डिंग ते, उते मिलंदियूं उन छोला पूरियूं, उहे खाऊं। लास्ट टाइम खाधी मोया सां करे सुठी हुई इलाही ज़्यादा। अंदर गाड़ी पार्किंग जी जगह न हुई, हिन जे लाइ गाड़ी असां थोरो साइड ते पार्क कई अॻिते, पोइ अॻिते अंदर पंध था। कल मां जिम जॉइन कई आहे, जंहिंमें मूंखे चयो वियो त डाइट जो ख़ासि ख्यालु रखजांइ, पर असां मेंबर्स कंहिं बि ॻाल्हि खे सीरियस न आहियूं वठंदा। सो मां हिन जी ॻाल्हि बि सीरियस न आहे वरिती। जिम खां पोइ कल्ह वियासीं मिर्ची, अॼु वरी इहा ई रूटीन लॻी पई आहे जेका आहे। ख़ैर हाणे जिम वारे खे बि चैलेंज आहे, मुंहिंजो वज़न घटि कराए ॾेखारे त मञियासीं न त वाक़ई में जिम आहे। अॼु जो व्लॉग एतिरो ई हो, छो त टाइम कुछ घटि आहे, पेपर भी लॻिया पिया आहिनि, वधीक टाइम ना आहे। कोशिशि कंदासीं त नेक्स्ट व्लॉग जी एनुअल ख़तमु थिए त हिन खां वधीक जेतिरो थी सघे ओतिरो ठाहियूं। अल्लाह हाफ़िज़।